दड़ो इरीगेशन सब डिवीज़न सां तालुक़ रखंदड़ कादिर ॾिनो शाह रेगुलेटर मां निकिरंदड़ अली बहर जे ओल्ड गंज बहर शाख जा 3 रेगुलेटर गेट आपाशी खाते ॾिना अहिड़ी सबब मुकमल तौर ते सड़ी ऐं ज़ंग ख़त्म थी विया आहिनि। जे सबब शाख जो पाणी ओवरटॉप थियण सबब 30 खां वधीक ॻोठनि ऐं हज़ारे एकड़ ज़मीननि ते पोखियल कमनि मकई सब्ज़ियुनि ऐं ॿियनि फसलनि खे ॿोड़े चट करे छॾियो आहे। शिकायतूं करण बावजूदि आपाशी खाते दड़ो जे अमले जी अदम मौजूदगी सबब मक़ामी ॻोठाणनि ऐं आबादकारनि पाणी जी वरी वहिकिरे खे कंट्रोल करण लाइ पंहिंजी मदद पाण तहत अली बहर रेगुलेटर क्रॉस खे काठ जा ढंगर ऐं वॾा पत्थर हणी आरज़ी तौर ते पाणी जे वहिकिरे खे रोकियो आहे। पर इन बावजूद भी पाणी ओवरटॉप थी रहियो आहे। हितां जे ॻोठाणनि वफ़ा मुश्ताक लाशारी, रईस बाबू खान लाशारी, मुश्ताक सुमरो ऐं ॿियनि अली बहर शाख जे क्रास वटां गेट तामीर न थियण ऐं पाणी जे ओवरटॉप थियण ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे चयो त कादिर ॾिनो शाह रेगुलेटर मां निकिरंदड़ अली बहर शाख जे ओल्ड गंज बहर जा गेट काफ़ी वक़्त खां वठी नाकारा बणियल आहिनि। गेट ख़त्म थियण सबब पाणी ओवरटॉप थी रहियो आहे। नतीजे में केतिराई ॻोठ ऐं पुछड़ में हज़ारे एकड़ ज़मीनूं ॿुॾी वयूं आहिनि। हुननि वधीक चयो त आपाशी खाते अपर पिन्यारी जे इंजीनियर एसडीओ ऐं ॿियनि अमलदारनि खे शिकायतूं करे थकिजी पिया आहियूं पर केर बि नोटिस वठण लाइ तयार नाहे। हुननि घुर कई त फौरन नवां गेट लॻाराए वधीक तबाही खां बचायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची